सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे हवाले सां आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि सां मुखातिब आहियां। पाण सिंधु माथिरी में माज़ी ऐं अॼु ताईं रहंदड़ बिरादरनि बाबति ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो आहे। इन ई सिलसिले हेठि अॼु पाण सिंध ऐं कच्छ जे सिंधी बिरादरियुनि ऐं अहम ज़ातियुनि बाबति अव्हांखे आगाह कंदासीं त उहे कहिड़ियूं बिरादरियूं आहिनि जेकी सिंध ऐं कच्छ भुज जे सरहद जे ॿिन्ही पासे रहनि थियूं ऐं पाण में मिट माइट ऐं अज़ीज़ आहिनि। इन खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। कच्छ जो इलाइक़ो जेको आहे सो जेतोणीकि हिन वक़्तु भारत में आहे, पर इहो परगि॒णो वेझी माज़ियत ऐं सिंध जो हिसो रहियो। ॿिन्ही परगि॒णनि जा हिक ॿिए सां तारीख़ी लाॻापा रहिया आहिनि। अॼु बि कच्छ जा माण्हू सिंधी ॿोलीअ जो कच्छी लहजो ॻाल्हाईंदा आहिनि। अॼु बि ॿई देश साॻी तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां सलाड़ियल आहिनि। ॿिन्ही देशनि में साॻियूं बिरादरियूं ऐं ज़ातियूं रहंदड़ आहिनि। सिंध ऐं कच्छ में जत बिरादरी वॾे तइदाद में आबाद आहे। जत सिंध जा सुलूका रहवासी आहिनि जिन खे सिंधु माथिरी जा धरती धणी करार ॾिनो वेंदो आहे। जत हिकु वॾो नस्ली गुरु आहे जेको जत, जट, जाट, जदगाल, ज़त ऐं जिप्सी जे नाले सां सुञातो वञे थो। सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जो ही गुरु मौजूदा सिंध, पंजाब, बलोचिस्तान समेत पाकिस्तान खां ॿाहिरि गुजरात, राजस्थान, ईरान समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहाइश पज़ीर आहे। नाम्यारे मुहक़िक़ अल्लाह दाद बोयो बि जतन खे सिंध जो मक़ामी यानी असलूका रहवासी करार ॾिए थो, जंहिंखे ज़त, जाट ऐं जत जे नालनि सां पुकारियो वेंदो आहे। जतन जे बारे में जर्मन माहिरनि ऐं मुहक़िक़नि डॉक्टर ज़ेग वेस्टफाल ऐं संदसि ज़ाल डॉक्टर हाइंज़ वेस्टफाल जी राय वॾी अहमियत वारी आहे। हिननि ॿिन्ही माहिरनि ज़ाल मुड़सनि जतन जे असुल नसुल ऐं हसब नसब तोड़े लॾ पलाण जे बारे में तमामु वॾी तहक़ीक़ कई आहे ऐं उहा रिपोर्ट लिखी आहे, जंहिंमें हू लिखनि था त जत बिरादरी क़दीम सिंध में इस्लाम जे ज़हूर खां अॻु लाड़ वारे हिसे कच्छ ऐं राजस्थान में आबाद हुई। हिन बिरादरी जा मुख़्तलिफ़ क़बीला ऐं पाड़ा इस्लाम जे सिंध में आमद खां अॻु सिंध बालॾे बलोचिस्तान, लसबेले जी रियासत ऐं कलात रियासत, ईरान, इराक, उर्दन, अरबस्तान अञा बि अॻिते वधी वञी आबाद थिया। तमामु ई वॾो क़बीलो हो। मिर्ज़ा कलीज बेग जतन खे असलूका सिंधी ॼाणायो आहे। ही पहिरीं कच्छ में हुआ, उतां पोइ ॾखण ॾे आया। जाती तालको हिननि जे नाले पोयां सॾियो वेंदो आहे। मौलवी नूर मोहम्मद निज़ामानी मूजिबि जत ऐं मेद क़बीले वारा लोक महाभारत जे दौर में बि सिंधुअ जे किनारे आबाद हुया। कर्नल टाल्ड जी बि कुझु अहिड़े क़िस्म जी राय आहे त जत सिंध जो तमामु क़दीम क़बीलो आहे। जत कच्छ, राजस्थान ऐं सिंध जे लाड़ वारे हिसे में वॾे तइदाद में आबाद हुया। इस्लाम खां अॻे के जत सिंध मां लॾे इराक ऐं अरबस्तान में वञी आबाद थिया। इहे इराक जे ॾाखणे हिसे में आबाद आहिनि। पंहिंजी रहणी कड़ी अरबन खां अलॻि अथनि। सिंध ते राजा ॾाहड़ जे दौर में 700 ईस्वी धारे हिकु सिंधी क़बीलो सिंध मां लॾे कच्छ में वञी रहाइश इख्तियार कई। नाम्यारे तारीख़दान एमएश पंवर मूजिबि इन काठिया क़बीले जंहिं लॾ पलाण कई उन क़बीले जो नालो काठिया हो। इन काठिया क़बीले सन 725 ईस्वीअ खां काठिया क़बीले सन 725 ईस्वीअ खां 740 ईस्वीअ जे विच धारे पंहिंजे ज़ात जे नाले सां कंठ कोट हिकु तख़्तगाह क़ाइमु कयो। बाद में इहे साॻिया काठिया बिरादरी सिंध जी काठिया बिरादरी मौजूदा काठियावाड़ वारे इलाइक़े में लॾे वञी वेठा, जंहिं बैदि इहो इलाइक़ो संदन नाले पोयां काठियावाड़ सॾजण लॻो। जॾहिं सिंध में अरबन जी हुकूमत हुई त कच्छ में समन जी हाकमियत क़ाइमु हुई, छाकाणि त अरबन सिंध फतह करण वक़्तु कच्छ खे पंहिंजे कब्ज़े हेठि न आंदो। सिंध ऐं कच्छ में समन समेत चावड़ा बिरादरी बि ॿिन्ही पासे रहंदड़ आहे। कच्छ ऐं सिंध में ॿिन्ही पासे ॿारण, जत, जाड़ी जा, जूणी जा, महर, माड़ीचा ऐं ॿिया खोड़सार क़बीला आबाद आहिनि, जंहिंमें जत ऐं ॿारण ॿ मुख्य क़बीला आहिनि। ॿारण ज़ात वारा कच्छ में वॾे तइदाद में आबाद आहिनि। सिंध में वरी ॿारण जेके आहिनि बदीन, सिजावल, अहमद राजू, गोलारची, रड़ी ऐं जाती तालकनि जे कच्छ जे ऋण वारी सरहद सां आबाद आहिनि।
जॾहिं त ठटियार नुख वारा जत बि कच्छ में आबाद आहिनि, ॿिए तरफ़ सिंध में वरी जत जेके आहिनि शाह बंदर ऐं जाती तालुकनि में आबाद आहिनि। जतनि जूं हुते इन ॿिन्ही शाह बंदर ऐं जातीअ में तमामु वॾियूं आबादियूं मौजूदु आहिनि। सिंध ऐं कच्छ में यानी सियासी सरहदुनि जे ॿिन्ही पासे समार ज़ातियूं रहंदड़ आहिनि। अॼु बि सिंध ऐं कच्छ जे जेके हिन वक़्तु सियासी सरहदूं उन जे ॿिन्ही पासे सिंधी बिरादरियूं रहंदड़ आहिनि, जिन में अबड़ा आहिनि, आगरा आहिनि, जिन खे आगरा चवंदा आहिनि, भंडारी आहिनि, बारोचा आहिनि, ॿारण आहिनि, भट आहिनि, भट्टी बिरादरी आहे, भुट्टा आहिनि, चावड़ा आहिनि, चारण आहिनि। इहे जेके ॿिन्ही पासे रहंदा आहिनि सिंधी बिरादरियूं। अहिड़ी तरह चंड आहिनि, दल आहिनि, ॻहा आहिनि, गुजर आहिनि, हाला ज़ात आहे, हाली पोटरा आहिनि, जाड़ीजा आहिनि। इहे बि सिंध ऐं कच्छ जे ॿिन्ही सरहद जे ॿिन्ही पासे रहंदड़ सिंधी बिरादरियूं आहिनि। अहिड़े नमूने जूणीजा आहिनि, खत्री आहिनि, काठड़ा आहिनि, काठिया आहिनि, लोहाणा आहिनि, मेंदरा आहिनि। इहे बि सिंधी बिरादरियूं आहिनि जेकी कच्छ ऐं सिंध में रहंदड़ आहिनि। ॿिए मछरिया आहिनि, माड़ीचा आहिनि, मेमण आहिनि, म्याणा आहिनि, मोतिया आहिनि, महर आहिनि, नारण पोटा आहिनि, पल आहिनि, पहोड़ आहिनि, राजड़ बिरादरी आहे, सोलंगी आहे, समा आहिनि, समीजा आहिनि, संघाड़ आहिनि। इहे सभु बिरादरियूं सिंधी बिरादरियूं आहिनि जेकी हिन वक़्तु बि कच्छ ऐं सिंध में आबाद आहिनि ऐं हुननि जूं हिक ॿिए सां मिठियूं माइटियूं आहिनि ऐं हिक ॿिए जा अज़ीज़ आहिनि, मरणा पाणा खाईंदा आहिनि, हिक ॿिए जे ख़ुशियुनि ग़मनि में शामिल थींदा आहिनि। सरहदुनि सियासी सरहदुनि हुननि विच में हुननि जे सक़ाफ़त, हुननि जे समाजी मेल झूल में को बि फ़र्क़ु न विधो आहे। अॼु बि बिरादरियूं सिंध ऐं सिंधी बिरादरियूं आहिनि जिन ते सिंध ऐं कच्छ जा माण्हू गॾियल तौर ते नाज़ कंदा आहिनि, फ़ख़ुरु कंदा आहिनि। अवां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।